मोज़िज़ साथियों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसन अब्बास। सिंध में इलेक्शन जो माहौल ज़ोर शोर सां उरूज ते पहुतल आहे। पीपल्स पार्टी सां वाबस्ता सिंध जा भोतार वॾेरा जेके 4-4, 5-5 दफ़ा वज़ीर, मुशीर, मिनिस्टर रहिया, जिन सिंध ते वॾी हुकूमत कई आहे, मूं ॾिठो आहे त उहे वर्क पुलिस एहलकारनि खां सवाइ ऐं हथियारबंद वाठनि खां सवाइ वर्क ते न पिया वञनि। उहे जिथे बि वर्क ते वञनि था, पुलिस जूं गाॾियूं, पुलिस जो प्रोटोकॉल उन्हनि सां गॾु आहे ऐं हथियारबंदनि जो, ऐं माण्हुनि वटि उहे वोट वठण जे लाइ वञी रहिया आहिनि। मूं सिंध जे 4-5 भोतार वॾेरनि जा वीडियोज़ ॾिठा आहिनि जेके माण्हुनि खां वोट घुरनि था। ऐं मूंखे हैरानगी भोतार ते कान्हे, वॾेरे ते कान्हे, उहे ज़ाहिर आहे उहे तव्हां ते हुकूमत कंदा, तव्हांजे वोट ते हुकूमत कंदा, पर कमाल जेको आहे उहो असांजे सिंध जे लोअर मिडिल क्लास वरी वॾेरे नंढे वॾेरे जो आहे, जंहिंखे ज़रदारी साहिबु वॾेरो ठाहियो आहे। उन्हनि वॾेरनि जो कमाल आहे। वॾेरो चवे थो ॾो उन वॾेरे जो न आहे जेको पुलिस प्रोटोकॉल में या वाठनि हथियारबंदनि जी अॻुवाणी में वोट वठणु आयो आहे, पर ॾो उन आम माण्हू जो बि आहे ऐं ॾो उन ॻोठ जे वॾेरे जो आहे। हाणे छा थो चवे वॾेरे खे? वॾेरो चवे थो त भोतार त मां आयो आहियां वोट वठणु, ऐं तव्हां जेको मूंखे वोट ॾेई खटायो। ॻोठ जो वॾेरो हुनखे छा थो चए वीडियो में? चए थो भोतार तूं कल्ह बि असांजो बाबो आहे, अॼु बि तूं ई बाबो आहीं, कल्ह बि वोट तोखे ॾिनासीं, अॼु बि तोखे ॾिनासीं। बाबा तुंहिंजो हुकुम खपे, तूं छो आयो आहीं असां वटि पंधु करे? उनखे बादाम बि खाराए पियो। चई 10 साल 15-20 साल सिंध बर्बादु कई आहे, उन्हनि खे बादाम बि खाराइनि पिया, पिस्ता बि खाराइनि पिया, उन्हनि जे आॾो कोल्ड ड्रिंक बि रखी आहे, मिनरल वाटर जो पाणी बि उन्हनि जे आॾो आहे यार। ऐं मूं हुते वरी उहे जेके ग़रीब अॿो जा माण्हू जिन वटि पीअण जो पाणी बि न आहे हूंदो, उहे वीचारा पोयां ॿोकियूं ॿधियो वेठा आहिनि ऐं ॾिसनि वेठा। ईअं पिया ॾिसनि जेकॾहिं कंहिं का शहर जे कंहिं कुंवारी छोकिरीअ खे को ॿारहाड़ीअ जो अजनबी माण्हू ॾिसंदो आहे, माना अजीब। अरे इहा हालत आहे। पोइ सिंध जो वॾेरो भोतार छो न इलेक्शन खटे, जॾहिं दलाल जेको ॻोठाणो वॾेरो आहे, उहो जेको कमीनो हुनखे चए थो तूं कल्ह बि मुंहिंजो पीउ हुएं, अॼु बि मुंहिंजो पीउ हुई, सुभाणे बि तूं ई मुंहिंजो पीउ हूंदे। यानी हू पंहिंजे ओरिजिनल पीउ जी बि तोहीन कंदा, पंहिंजे माउ जी बि तोहीन कंदा, ऐं चवंदा बाबा तोखे ई वोट ॾींदासीं। ऐं वॾेरो ॾाढो भोतार ख़ुशि थो थिए, चए थो वाह वाह बाबा ठीकु आहे, ॾाढो ज़बरदस्त। ऐं मानी केरु कंदो आहे पोलिंग ते? हिकिड़ो उथी चए बाबा मां कंदो आहियां। यार तव्हां में को शर्म आहे? को बि उन वॾेरे खां नथो पुछे त स्कूल जो छा थियो, सैलाब मुतासिर हुआसीं, इस्पताल, डेवलपमेंट, रस्ता, तो असां 15 साल जुठियूं कयूं, कंहिं न ॻाल्हायो। केरु न ॻाल्हाईंदो त पोइ भोतार छो न इलेक्शन खटंदो? हाणे असुल में आम माण्हू खे त पुलिस जो डपु आहे, हथियारबंद आहिनि न, 10-10, 20-20 हथियारबंद आहिनि, पोइ उन सां गॾु प्रोटोकॉल आहे। आम माण्हूअ में कहिड़ी ज़रूरत आहे? जीअं हाणे ॿकरी ठिकरी आहे, उहा बि त चोरी कोन कराईंदो न पंहिंजी। पर असुल जेको दलाल आहे न, उहो जेको ॻोठ जो वॾेरो आहे, उहो बेग़रत वॾो दलाल आहे। उहो चवे थो त बाबा तूं मुंहिंजो पीउ आहीं, ऐं उनखे छा आहे, उहो लोफर पाई करे थो, मंशात फ़रोशी करे थो, 2 नंबरियूं करे थो, हराम जो धंधो करे थो। पोइ उन करे उहो हुनखे चवे थो तूं मुंहिंजो पीउ आहीं। हाणे इहा हालत आहे सिंधी माण्हुनि जी। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त पोइ ज़ाहिर आहे भोतारनि जे कन ते जूं बि नथी चुड़े। उन्हनि खे ख़बर आहे त माण्हू मॼूं आहिनि, माण्हू असां वटि माण्हू असां वटि ईंदा आहिनि, अची घसाईंदा आहिनि पंहिंजूं, यानी पंहिंजा पेर अची असां वटि घसाईंदा आहिनि, जूतियूं घसाईंदा आहिनि। पोइ उन करे असांखे छा आहे बाबा, असीं त मज़दूरी महिनत कयूं था पिया। असां कल्ह बि इन्हनि सिंध खे बर्बादु कंदड़ वॾेरनि जा मुखालिफ़ हुआसीं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि रहंदासीं। तव्हां भली पंहिंजे भोतार खे कल्ह बि पंहिंजो पीउ बणायो, अॼु बि पीउ बणायोसि, सुभाणे भली हुनखे पंहिंजो पीउ कयो, ऐं पंहिंजे पीउ जो नालो बि शनाख्ती कार्ड था ठाराए छॾियो। तव्हांजे लानत ई खोड़ हूंदी पोइ त। मां माज़रत थो कयां, मां जज़्बाती थी वियो हुउसि, जंहिंजी बि दिलि आज़ारी हुजे मूंखे माफ़ु करे, पर पंहिंजा पेर सुधारियो। सफ़ा ईअं देसी दलाल ऐं बेग़रतनि वारो कमु न कयो जो वरी तव्हांजा ॿचा ऐं 7 नसुल सूरनि में हुजनि। वीडियो पसंदि अचेव लाइक कयो, शेयर कयो, ऐं हीउ पैगाम ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचायो त बाबा इहे छा पियो थिए सिंध में। महिरबानी।